पाकिस्तान ग़रीब मुल्क ना है, मुल्क में दुनिया जी हर दौलत मौजूद है। इस्लामाबाद में वेठल बाबुन जी सोच असा के ग़रीब बनायो है। असा गॾिजी मुल्क के अॻिते आणे सघूं था। शहीद बेनज़ीर भुट्टो जेके ज़िम्मेवारियूं मुझे हवाले कयूं उहे निभाए रहियो आहियां। शहीद राणी ॾिसे पई जेको मिशन हू छॾे वई हुई इहो पूरो थी रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 45वीं बरसी जे जलसे के ख़िताब। सुप्रीम कोर्ट के फैसले से वाज़ह थी वो कायदी अवाम के फेयर ट्रायल न मिलो। भुट्टो रेफरेंस से आला अदालत जो फैसलो पीपल्स पार्टी ऐं अवाम की कामयाबी है। भुट्टो से थियल नाइंसाफ़ी में अदलिया भी बराबर शरीक हुई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की शहादत जे 45 सालन खां पोइ भी पंहिंजी कबर मां हुकूमतूं ठाहे ऐं केराए रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की बरसीअ के जलसे के ख़िताब। संदसि चवणु आहे त कायदी अवाम के ख़िलाफ़ कुछ सियासतदान नव सितारन जो इतिहाद ठाहियो हो। अॼु भी कुछ अहिड़ा सियासतदान आहिनि जेके PNA पार्ट 2 आणणु चाहिनि था। हाणे हू दांधलीअ जो दुहिल वॼाए मुल्क ख़िलाफ़ साज़िश करे रहिया आहिनि। समूरनि सियासी पार्टियुनि खे मीसा के मुफ़ाहिमत ते ॻाल्हियूं करणु घुरिजनि। मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की 45वीं बरसी के हवाले से गड़ी खुदा बख्श भुट्टो में पीपल्स पार्टी जो जलसो सिंध समेत सॼे मुल्क में अवाम की वॾे अंग में शिरकत। 45 वरियन खां पोइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के इंसाफ़ मिलो। सुप्रीम कोर्ट तस्लीम कयो त शहीद भुट्टो से नाइंसाफ़ी थी। सॼी दुनिया के खबर पइजी वई त शहीद भुट्टो बेगुनाह हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जलसे के ख़िताब। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त मुल्क में सब खां वधीक ज़्यादतियूं भुट्टो कुटुंब सां थियूं आहिनि। ॿुधायो वञे त शहीद भुट्टो खे फाहीअ ते छो चाढ़ियो वियो। कायदी अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क में जमूदत जो बुनियाद रखियो। शहीद भुट्टो अॼु भी ज़िंदा है। आमिर ज़िया जो को भी नालो निशान नाहे। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार खोड़े जो गड़ी खुदा बख्श भुट्टो में जलसे के ख़िताब। अॻूणे वॾे वज़ीर सैयद कामिल अली शाह चयो आहे त मुल्क जो अवाम अॼु भी शहीद भुट्टो से बेहद मोहब्बत करे थो। नई असेंबली अची वई है। हाणे अवाम जा मसला हल थींदा। अॻु खां भी वधीक अवाम की ख़िदमत कई वेंदी।